अना तू फकीरियाणी आही या रेसियाणी दी चाड़े खैर वठण थी अची हां तोखे अटे लप ॾियण लाइ सॼो ॾींहुं वेही तुंहिंजो इंतज़ार कयूं छा? अरे जन्नत जे अचां थी सवेरे त चए थी त कुने मानीअ जे मथां अचे थी बीहे जे अचां थी देर त हे हशरा वञे त भागन भरी काॾे वञे पर तुंहिंजो ॾोह बि जन्नत नाहे इहे भाग भागन भरीअ जा अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अटे लप जे लाइ दर दर पिनायो आहे भागन बस हाणे बस हाणे ये किस्सा न ॿुधाए बी ते ॾेई थी अटे लप नत वत दी असांखे पिटींदी ऐं सॼे ॻोठ में वञी गिला कंदी तू जन्नत मूंखे अटो ई कोन ॾिनो जन्नत बुखी आहे अटे लप खां बि वई दी भागन भरी त कंहिंजी गिला करे ई कान जे ख़ैर ॾींदी आहे तॾहिं बि अलाह तोखे ख़ुशि रखंदो जे न ॾींदी त बि ख़ुशि हूंदी छो गिला कंहिंजी भागन भरी कंदी अॼु कंहिंजी गिला कंदसि कंहिंखे मयार ॾींदसि इहे त भागन भरीअ जा भाग आहिनि जो मथां थी पई दर दर धिका खाईंदी अलाह रख धणी उहे ॾींहं ई माईअ खां विसरी विया आहिनि लाॾ सां छो थी धिका थो बक बकण लगी पे हाणे छा तकलीफ़ के वठ के हाणे हल हल किस करनी जी कर रेड़ी भागन भरी तुंहिंजा भाग दर दर जा धिका खाराया थी कॾहिं त सुख जी रोटी ॾींदे रहणा हल हल वञी हाणे ॿियो दर ताड़ सुबुह थी थिए इहो दॿड़ो कच्छ में खायो हुन दर ते मथो खाई विया माण्हू जो पेट नथो भरिजे सदाईं जो
अॼु वखर सॼो ख़त्म थी वेंदो। अदा बिजार के शहर मोकिलिया थो, वखर वठी ईंदो। पैसा आड़े में किथे आहिनि? को फर्क़ आहे वञ। अदा पीढ़ी हलाए करे लॻंदी आहे। वलीदात जे उताक ते तूं ईंदे, उतां तोखे ख़बर पवंदी। तूं बूथ दर्दन मारी अच ॿ टे गिरह मानीअ जा हण। तूं गिरह हणी वठ, मूंखे बुख न आहे। तबीयत त सही आहे न? चाचा थोरो बुखार ऐं मथे में सूर अथसि। सफ़र जो थक आहे, ॾींहं ॿिनि में पाणे सही थी वेंदी। अम्मा नाज़ा तूं बि अच, बाबा सां ॿ टे गिरह मानीअ जा खा। जी अम्मा। अम्मा नाज़ा तूं माल सां न आई वई छा? चाचा अम्मा चयो मानी खाई पोइ वञ। अम्मा तूं बि ॿ टे गिरह हणी वठ, पोइ ॿाहिरनि लाइ बि मानी खणी वञ, हू बुख ते हूंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश है अदा बिस्मिल्लाह। ये बकरी उतार जो ना अदा। जी अदा। अचे अदा मानी खाओ। अदी तव्हां माल वटि बिहो, असां मानी खाई अचूं। अचो अदा मानी खाओ। न अदा तव्हां खाओ। ॿ टे गिरह हणो, जेको वणे। न मूंखे तलब न आहे। तव्हांजी मर्ज़ी अदा, असांखे त बुख लॻी आहे। हाणे त माल सां मूंखे ई अचणो पवंदो ऐं सौट रबूअ खे चवंदुसि त वञी बाबा वारनि सां ज़मीन जो कमु कराए। पीढ़ीअ जो तो पुछी? जी साईं, सफ़र में आया आहियूं, वखर समूरो ख़त्म थी वियो आहे। पीढ़ीअ में अञा 4 ॾींहं आहिनि। साईं, शहर में होटलनि ते बकरियुनि जा फ़र्त वठंदा हूंदा न? बाज़ार तोखे घणनि पैसनि जी ज़रूरत आहे? साईं 3-4 हज़ार रुपया। हाय छा यादि कंदे? अचे 5,000 अथई। न साईं, तव्हां तकलीफ़ न कयो। जॾहिं थियनी त वापसि कजांइ, हाली फ़िलहाल ई वञी पंहिंजो गहो चाढ़। साईं, तव्हांजो ही थोरो मां कीअं लाहींदुसि? को बि थोरो कोन्हे। एॾो वॾो थोरो था कयो। जॾहिं वक़्तु आयो त ॿुधाईंदोसांइ, थोरो लाहे वठिजांइ। साईं, सिर घुरंदो न त बहाज़ुर हूंदो।
मूंखे हाणे इजाज़त मां वञी वखर वठां। हा हा भली वञ। अल्लाह अल्लाह भाई। दादा ईअं अखियूं पूरे मथां ख़र्च पियो करी। 5 ॾिना अथम खाते ते 10 चाढ़े छॾ, छो त बग़ैर मतलब जे वलीदाद को कम ई न आहे कंदो। ही त शुरूआत आहे मुलादाद, अॻिते ॾिस त मां छा छा थो कयां। जिससे जला कॾहिं लहंदो हिन ॻाल्हि मुंहिंजे अंदर में पाइताल मचाए ॾिनो आहे। जेसि ताईं वली दाद सां न कंदसि मूंखे सुकून कोन मिलंदो। भादे भादे छा ॻाल्हि आहे भादे? न न कुझु बि न आहे। का त ॻाल्हि आहे जो अॼु तोखे वेहण ई नथो अचे। मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में कान आई, तोखे चयमि न का ॻाल्हि कोन्हे। भादे ख़ुदा खे मञजाए, हाणे मुंहिंजे लाइ को बि मसलो खड़ो न कजाए। तूं लाइ? हा मूं लाइ। कुछ कयो थी छा? माण्हू पंहिंजे लाइ मसला पाण पैदा कंदो आहे। कंहिंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो कंहिंजी खोटियल खॾ में वञी किरे? आख़िर ॿुधाए त सही त थियो छा आहे? मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में कान थी अचे छा? मूं तोखे चयो न कुझु बि न आहे थियो, तबियत ख़राब अथव। सोचियो हुयमि त पंहिंजे बचड़े खे पंहिंजे वतन में जनम ॾींदसि। धी या पुट पंहिंजे देश पंहिंजे घर में अखियूं खोलींदो, पर न ॼाण त हिन जी क़िस्मत हिन खे किथे खणी आई आहे। सभु मालिक जा रंग आहिनि नदी। वाजई तोखे पुट ॼमंदो आमीन। ऐं वॾो मज़बूत थींदो, ज़मीन ते पेर रखण खां पहिरियों कोहनि जो सफ़र कयो अथसि। पैदा थियण खां पोइ सोच त केॾो सफ़र कंदो। इहो ई त भउ मारे थो अदा त किथे हिन जी सॼी उमिरि सफ़र में न गुज़रे। वाड़ी छोरी तुझो हलण हिकड़ी नजर खणी निहार दरवेश आहे दुआ कदे साए। तूं त मुंहिंजे अबे जेॾो आहे, इहे ॻाल्हियूं कंदे तोखे शर्म नथो अचे? उमिरि त तुंहिंजे बाबे जेॾी आहे, पर दिलि नंढड़ी आहे, जवान आहे। ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदी न त दिलि बाग़ बहार थी वेंदी। दरवेश आहे दुआ कंदो साए, दुआ। चुप करी थो या कया मां दाऊ? वञ मुंहिंजी अमा वञ, मां मीर मवाली न आहियां, खखो ख़बर फ़क़ीर आहियां, पर हा मां दरवेश आहियां, दुआ कंदो साईं जे घूरे अख खणी निहारे त। अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब।
शिकिल लिठी है पंहिंजी पढ़ा न न न तहां वञो ममड़ी मजाक भी कई तहां तो परेशान थी अदाब ये तंग ना है कबो पीरल मुंहिंजो नालो पीरल आ अदा न पर अदाब चयम तो पीरल नालो आ मुंहिंजो पीरल असांजे पीर जी दुआउनि सां मां ॼमियो हुयुसि ऐं मां नालो रखी छॾियो पीरल ॾाढो बोर नालो आहे मूंखे ई कोन थो वणे त पोइ तव्हांखे कीअं वणंदो मजबूरी आहे वठणो त पए थो छा चयमि पीरल पीरल हा पीरल ये नालो ज़हन में रखी छॾिजो पाड़े जा आहियूं हाणे त रोज पिया टकरबासी तव्हांजो नालो मुंहिंजो नालो हा तव्हांजो नालो नाज़ा नासा वाकई नाज़ ऐं नखरे वारी आहे मुंहिंजी नाज़